ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं हैदराबाद में, जिते सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर के ऑफिस में आबादगारनि जो कन्वेंशन थियो आहे। पीपी अगवान नवीद कमर भी शिरकत कई है। ज़राअत के शोबे से ताल्लुक़ रखंदड़ आबादगारनि के मसलन ते बहस थियो। मुल्क में पानी की खोट जंहिं करे ज़रई ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। असांखे पानी के मसलन ते को बेहतर हल कढणो पवंदो। नवीद कमर जो वधीक चवण हो तो पीपी जी हुकूमत हमेशा आबादगारनि के रिलीफ दिनो आहे। हुकूमत के घुर्जे त टैक्स रेट अहिड़ो मुक़रर करे जेको आबादगार ॾेई सघनि। ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं हैदराबाद में, जिथे सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर के ऑफिस में आबादगारनि जो कॉन्वोकेशन थियो आहे, जंहिंमें पीपी अगवान नवीद कमर भी शिरकत कई है। ज़राअत के शोबे से ताल्लुक़ रखंदड़ आबादगारनि के मसलन ते बहस थियो। नवीद कमर जो चवण है तो मुल्क में पानी की खोट है, जंहिं करे ज़रई ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। पीपी अगवान जो वधीक चवण हो तो असांखे पानी के मसले ते को बेहतर हल कढणो पवंदो। पीपी जी हुकूमत हमेशा आबादगारनि के रिलीफ दिनो आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे हैदराबाद में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर की ऑफिस में अॼु आबादगार कन्वेंशन मुनक़िद कयो वियो, जंहिंखां बाद में जेको आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन मुल्क में जेको आहे ज़राअत जो जेको शोबो आहे ताल्लुक़ रखंदड़ आबादगार जा केतिरा ई मसइला हुया जंहिं ते बहस कयो वियो आहे। के अहिड़ियूं शयूं अॼु हाईलाइट थियूं आहिनि जेके काफ़ी अरसे खां हल न थियूं आहिनि, जंहिंजे करे आबादगार जेके आहिनि मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। चयो त पाकिस्तान के अंदर जेको आहे आबादगारनि खे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले, जंहिंजे करे ज़मीनूं जेके आहिनि बणिजी वियूं आहिनि ऐं आबादगारनि जा जेके मसइला आहिनि उहे पीपुल्स पार्टी जेका आहे जॾहिं बि इक़्तिदार में ईंदी आहे त पीपुल्स पार्टी प्रायोरिटी ते जेको आबादगारनि जा मसइला हल कंदी आहे ऐं उन पीपुल्स पार्टी जे दौर में हर आबादगार जेको आहे ख़ुशहाल हूंदो आहे। ऐं हिन चयो त ईंदड़ चईंदो जेकॾहिं पीपुल्स पार्टी जो ईंदो त आबादगार वरी हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशहाल थींदो। ऐं हिन त एग्रीकल्चर सेक्टर खे जेको आहे टैक्स ॾियणु घुरिजे त जीअं हर आबादगार खे आदत पइजी वञे टैक्स ॾियण जी।